अस्सलाम वालेकुम। अॼु आहे ख़मीस ऐं सुबुह जा थिया आहिनि 11। कम वारी जेको ॿ छोकिरियूं ईंदियूं आहिनि अॼुकल्ह कमु करे हली वियूं। हीअ बास्केट्स बि धुआरियूं आहिनि, भाॼी वारो आहे उनखां पटाटा वरिता ऐं बसर त कल्ह खां वरिता पिया आहिनि, पर टोकरी ॾाढी मेरी हुई, कल्ह मां कोन धोती त हिन छोकिरीअ खां धुआरियमि। ऐं मां सुबुह सुबुह सां फ्रीज़र साफ़ु कयो, ॿ ॾींहं पहिरियों बंदि करे छॾियो, हिन में ॾाढी बर्फ़ ॼमी वई जेका हिनजो बिल्कुलु दरवाज़ो बि बंदि न पियो थिए। सो हिनखे साफ़ु कयो त कवर हिन जो चेंज कयमि ऐं गॾु गॾु मां कंटिन्यू कमु कंदी रही आहियां सुबुह खां। जीअं छोकिरियूं कमु कंदियूं आहिनि ईअं मां बि डस्टिंग थी, सेटिंग थी, नंढी वॾी, त उहो कमु कंदी रहंदी आहियां कमु। ऐं हाणे सभिनी खां पहिरियों ॾींदमि प्लांट्स खे पाणी। कल्ह बि कोन ॾिनो, बसि ॾिठुमि त जेके थोरा थोरा ईअं डाउन पिया लॻनि उन्हनि खे कुझु प्लांट्स खे मां पाणी ॾेई वई हुअसि। त हाणे सभिनी खां पहिरियों हिननि खे पाणी ॾेई वठां। ऐं हिन बोतल में बि जेको आहे मूंखे प्लांट विझिणो आहे त हिन में बि पाणी विझंदमि, हिननि जी सफ़ाई बि कंदमि ऐं हिन शइ जी मूंखे वीडियो बि ठाहिणी आहे। अॼु प्लांट्स खे पाणी ॾेई आयमि ऐं हीअ आहे मुंहिंजी मेरनि कपिड़नि जी बास्केट जेका तक़रीबन भरिजी चुकी आहे। सो हाणे कुझु कपिड़ा धोइण ज़रूरी आहिनि, छो त इहे सभु मुंहिंजा पुराणा कपिड़ा आहिनि जेके मां घर में पाईंदी आहियां। सो इन्हनि खे त बार बार हिकु ॾींहुं ॿ ॾींहं छॾे जेतिरा बि हूंदा आहिनि मां सॼा धोई वठंदी आहियां। सो हाणे वञा थी कपिड़ा धोइण। कपिड़ा धोई वरिता, कुझु टॉल बि हुया मेरा, सो अॼु मशीन में धोतमि कपिड़ा। ऐं उनखां अलावा हिन में मनी प्लांट विधमि, छो त इहो ई मुंहिंजो फेवरेट प्लांट आहे ऐं मां इनखे हैंडल बि करे सघंदी आहियां आराम सां। इहो सर्वाइव बि कंदो आहे हर तरह जे माहौल में। ऐं हिन जी जेका हिकिड़ी नंढड़ी मां शॉर्ट वीडियो बि ठाही आहे जेका अलॻि सां शेयर कंदमि। बाक़ी त तव्हांखे ख़बर आहे, सभु तव्हांजो ॾिठल आहे। अंदरि हलूं था, अची वियासीं अंदरि, 12:30 थी विया आहिनि। ऐं हिते मां गॾु गॾु कपिड़नि धोइण सां गॾु गॾु पटाटनि जी भाॼी बि ठाही अथमि ऐं शाम जो हिन सां गॾु पचंदा चांवर ऐं कबाब फ्राए कंदमि। ऐं इहो ई खाधो वरी असां हिसो कढी रखंदा आहियूं कम वारी छोकिरीअ लाइ, मासी लाइ, त उनखे असां ॾेई छॾींदा आहियूं प्रॉपर खाधो, छो त वरी ॾींहं जो त पचंदो न आहे। सो ऐं असुर जो बि ईअं ई कुझु हल्को फुल्को जेको बि पियो हूंदो आहे असां गुज़ारो कंदा आहियूं। सो हिते मुंहिंजो बोर्ड पचे थो ऐं मां हाणे पटींदमि थोरी देरि सां। ऐं सुराण वियल आहे स्कूल, अॼु हुनखे घुरायो अथऊं कुझु वर्कशीट्स वग़ैरह ॿारनि जे लाइ जेके उन्हनि खे मोकलनि में ॾींदा, उहे जमा कराइण वई आहे। सो हाणे मां रेस्ट कयां थी। मथे आयमि कम सां, सोचियमि थोरी हितां जी रिकॉर्डिंग करे छॾियां। ऐं हिते हमेशह नंढी फ्रिज पई हूंदी, उहा मां अॼु सेल करे छॾी। सेल त इलाही ॾींहं पहिरियों थी वई, पर माना अॼु हितां खॼी वई आहे। सो हीअ स्पेस थी पियो आहे ख़ाली। ऐं सुबुह हिते छोकिरीअ खां डस्टिंग करायमि त तॾहिं मुंहिंजे जेके आहिनि कुशन उबता सुबता करे छॾे वियूं आहिनि। सो बहरहाल मां बि कोन थी ठाहियां हाणे। फाइनली मां जेको आहे हिते जेका सेटिंग थोरी चेंज कंदमि। हे त सभु कुझु ईअं ई हूंदो जीअं आहे। इहो संदल मूंखे ॾाढो प्यारो आहे ऐं इहो हमेशह हिते ई रहंदो इंशाअल्लाह। बाक़ी फ्रिज एक्स्ट्रा हुई, छो त मथे पई हूंदी त मुंहिंजो पुटु रहंदो त तारीख़ जे करे पई हूंदी, पाणी वाणी हूंदो या पंहिंजी का खाइण जी शइ रखंदा हुआ। त हाणे उहे हलिया विया त उहो अजाई हुई न, त मां सोचियो त इनखे रखणु फज़ूल आहे, हरूभरू बिजलीअ जो ख़र्चु पियो वधंदो। ऐं हेठि असांखे फ्रिज बि आहे ऐं डीप फ्रीज़र बि आहे, त उहो काफ़ी आहे असांजे लाइ। इहो त मां मथे वारनि जी सहूलियत लाइ हिते छॾियो। सो हिते इहो कंदमि जेका सेटिंग थोरी। ऐं उनखां अलावा हितां इलाही सारियूं जेके कुझु शील्ड्स ऐं ट्रॉफ़ीज़ हितां तारीख़ खणी वियो आहे ऐं जाइ ख़ाली थी पई आहे ऐं ॾाढी डस्ट बि पइजी वई आहे हिन में। इंशाअल्लाह ईद खां पहिरियों इहा मूंखे सॼी सेटिंग सफ़ाई हर शइ जी करे छॾिणी आहे। ऐं हीअ कमिरो मां तव्हांखे कॾहिं बि न ॾेखारियो आहे न, तारीख़ जो कमिरो आहे। तो हाणे त ख़ाली पियो आहे। हे त कमिरो कर्टन हिन जो ॿधल हूंदो आहे हूअं त, सो ॿधल कोन्हे हिन में, ॿधल कर्टन आहे, हमेशह ॿधल हूंदो आहे। बहरहाल मां हिन खे फ़िलहालु छॾे ई ॾिनो आहे कमिरे खे, कुझु बि नथी कयां चेंज। हिते भित में हिकिड़ो कबट फिक्स थियल हो असांजे अचण खां पहिरियों, त उहो असां लाहे हेठि रखियोसीं सुराण जे कमिरे में। ऐं हिते वरी तारीख़ जो पंहिंजो कबट हुयो, त हाणे हितां सामान हटी वियो त ख़ाली थी पई आहे जाइ। पर मां फ़िलहालु हिन कमिरे खे कुझु कोन थी कयां, बसि हीअ 2 शयूं हिते छॾे वियो आहे, बाक़ी सामान कमिरे जो जेको हुयो उहो खणी वियो आहे। सो फ़िलहालु इहो कमिरो ख़ाली आहे ऐं मूंखे ज़रूरत त कान्हे मां हिनखे सेट कयां, अजायो ख़र्चु कयां या महिनत कयां, इन करे फ़िलहालु ईअं ई पियो हूंदो। हीअ कुर्सियूं हिते पई हूंदियूं आहिनि हमेशह, छो त टेरिस ते वेहण में सहूलियत थी थिए, हेठि थियूं रखजनि त मुश्किल थी थिए, बार बार केरु खणी अचे। हीअ हिकिड़ी एक्स्ट्रा फोल्डिंग टेबल बि हिते हूंदी आहे हमेशह,
त जीअं ख़ैर हाणे असां मां त कोई बि मथे न वेंदो, असां जॾहिं वेहंदा आहियूं त सिर्फ़ु हेठि ई वेहंदा आहियूं ॿाहिरि। सो हलूं था हाणे हेठि। शाम जा थिया आहिनि 6:30 ऐं किचन में सुराण कुझु कमु करे रही आहे। मुंहिंजे करण जे लाइ कमु तमामु थोरो आहे। सो बसि सॼे ॾींहं में जेको बि सनो थुलो कयमि उहो तव्हां सां शेयर कयो अथमि। ऐं इनशाअल्लाह ईद खां पोइ वरी मुंहिंजूं एक्टिविटीज़ जेके आहिनि शुरू थी वेंदियूं। फ़िलहालु थोरो जेके आहिनि वक़फ़ो आहे ईअं सम्झो। ऐं अॼु जेके आहिनि कपिड़ा हादिया ऐं राजिया खे वञी मिलिया त हादिया त कोन ॾिठा, राजिया बसि सफ़ा दीवानी थी वई, पंहिंजी माउ खे चई मूंखे हाणे पाराए। त हुन चयो त ईद ते पाईंदासीं। चए थी उन खां पुछे थी ईद कॾहिं आहे, सैटरडे ते आहे या संडे ते आहे। सो मस वञी हुनखे कुझु खाराए पीआरे ॿिए कंहिं पासे हुनजो ध्यानु हटाईं, छो त हुनजी पंहिंजी मर्ज़ी इहा हुई ज़ाहिरी ॻाल्हि आहे त ईद ते पाइनि। भले हुननि पंहिंजा बि कपिड़ा वरिता आहिनि पर जेके आहिनि हे बि थोरा स्पेशल पिया लॻनि ऐं मां एॾे प्यार सां ठाहे मोकिलींदी आहियां। ऐं सादिया खे बि शाबस आहे, मुंहिंजी नुंहं खे त उहा क़दुरु कंदी आहे उन्हनि जो, ऐं प्यार सां पाराईंदी अथनि ऐं ॾाढो एहतमाम सां पाराईंदी अथनि। सो इहो अॼु जो ॾींहुं हुयो मुंहिंजो जेको मां तव्हां सां कुझु हिसो शेयर कयो, सॼो ॾींहुं त न शेयर कयो आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे। ऐं मूं जीअं चयो त कुझु अहिड़ियूं शयूं बि आहिनि जेके शेयर करणु मुनासिबु नथियूं लॻनि त मूं हेतिरी देरि क़ुर पढ़ियो या मूं हेतिरियूं नमाज़ूं पढ़ियूं या उहो मुनासिबु नथो लॻे। त ऐं उनखां सवाइ जेका निंड कई उहा बि शेयर कोन थी करे सघिजे। सो ज़रूरी आहे पंहिंजो आराम। अॼुकल्ह मूंखे अलाए छो आराम घणो थो खपे ऐं कमु त ख़ैर मां नथी मुड़ी सघां, कमु मुंहिंजी ज़िंदगी आहे। मूंखे यादि आहे इलाही अरसो पहिरियों असां हैदराबाद में जॾहिं हुयासीं, असांजो फैमिली डॉक्टर हूंदो हो त उन मूंखे चयो त अदी कमु कुझु घटि कंदा कयो। त मां चयो अदा मां कमु न कयां त बाक़ी बचंदो छा, कमु त ज़िंदगी आहे। त चए थो इहे पहिरीं माई ॾिठी आहे मां जेका चए थी कमु ज़िंदगी आहे। ॿी कंहिं माईअ खे चवां त घर वञी सिधी थी सुम्ही पिया, चए हा डॉक्टर जलियो आहे कमु न कर। मां चयो अलाह न करे जो उहो ॾींहुं अचे जो मां कमु न कयां। इहे जिस्म, इहे जान, इहे जेके उज़वा आहिनि इहे हलंदा जुलंदा रहनि ऐं मूव कंदा रहनि त कमु थींदो रहे ज़िंदगीअ में। अलाह न करे जो अहिड़ी नौबत अचे जो मां कमु न कयां, मुंहिंजो साह मुंझी वञे। अलाह बचाईंदो इन मोहताजी ऐं परेशानी खां। सो कुझु वधीक ॿियो शेयर करण लाइ न आहे। सुभाणे जे लाइ मूं सोचियो आहे त जीअं मूं कल्ह वारे व्लॉग में चयो त मूंखे दिलि थी चए मां पंहिंजे उस्ताद जे बारे में तव्हां सां कुझु ॻाल्हियूं कयां। पोइ मूं सोचियो त हिन नंढड़े हेतिरे पार्ट में ॻाल्हाइणु थोरो थींदो, त मां फ्राइडे जे लाइ जेको सुभाणे लाइव सेशन जे लाइ टॉपिक रखियो आहे उस्ताद ऐं शागिर्द। पोइ उन में मां तव्हांखे पंहिंजे उस्ताद जे बारे में बि डिटेल में ॿुधाईंदमि। मूंखे पंहिंजो उस्ताद ईअं प्यारो आहे जीअं मूंखे पंहिंजो बाबा प्यारो आहे। मां ओतिरो ई हुनजो एतिराम कयां थी ऐं ओतिरो ई हुनखे यादि कयां थी जेतिरो मां पंहिंजे पीउ खे यादि कंदी आहियां। सो बहरहाल इन ते मौज़ूअ ते सुभाणे घणो ॻाल्हाईंदासीं। अगरि मां सॼो हाणे ई ॻाल्हाए छॾियो त बाक़ी छा बचंदो। ऐं मां पंहिंजे उस्ताद जे लाइ हिकिड़ो आर्टिकल बि लिखियो हो, ट्रिब्यूट उनखे काविश अख़बार में, उहो बि मूं वटि आहे सेव थियल, अख़बार बि सेव थियल आहे ऐं उहो आर्टिकल बि सेव थियल आहे। ऐं मां पंहिंजे यादगिरियुनि जे किताब में बि लिखी चुकी आहियां जॾहिं मां पंहिंजो उन में स्कूल जूं यादूं लिखियूं। सो सुभाणे जो असांजो इनशाअल्लाह टॉपिक हूंदो उस्ताद ऐं शागिर्द। ऐं इहो ॾाढो वॾो हिकिड़ो वाइड टॉपिक आहे जिते इलाही सारो ॻाल्हाए सघिजे थो। तव्हां बि जेके ॾिसण वारा हूंदव पंहिंजा व्यूज़ ॾेई सघो था, कि पॉइंट्स तव्हांजे ज़हन में हुजनि त शेयर करे सघो था। सो अॼु जे लाइ एतिरो ई काफ़ी हो। ऐं ईद खां हिकिड़ो या ॿ ॾींहं पहिरियों कुझु मथे जी सेटिंग चेंज कंदमि, कुझु कवर वग़ैरह बदिलाईंदमि। ख़ासि एतमामु कोन्हे पर कुझु न कुझु आहे ज़रूरु। ज़ाहिर आहे वॾो ॾींहुं आहे असांजो। खणी असां बाज़ारियुनि मां वञी महांगियूं शयूं कोन वठी आया आहियूं ख़ासि तौर ते, पर मां जेको पंहिंजे हुनर सां करे सघंदी आहियां थोरो घणो उहो त लाज़मी मां कंदमि इनशाअल्लाह। सो अलाह ख़ैरु कंदो। सुभाणे वारे व्लॉग में इनशाअल्लाह मिलंदासीं। ऐं दुआऊं आहिनि मुंहिंजूं तव्हांजे लाइ इलाही सारियूं। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, खोड़ सारी दुआऊं। इनशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह भाई।